फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़। सुप्रीम कोर्ट जी सदर रुकनी बेंच अटॉर्नी जनरल जा दलील मुकमल खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। जस्टिस ज़मीनुद्दीन खान जो चवणु आहे त केस जो फ़ैसिलो हलंदड़ हफ़्ते ई जारी कयो वेंदो। पाकिस्तान तरफ़ां अल फतेह मिसाइल जो कामयाब तजुर्बो। ISPR जो चवणु आहे त अल फतेह मिसाइल 120 किलोमीटरनि ते ज़मीन खां ज़मीन ते मार करे सघे थो। तजुर्बे जो मक़सदु फ़ौजी तयारी ऐं तकनीकी सलाहियतुनि खे परखणु आहे। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे पाकिस्तान मुकमल तौर अलर्ट आहे। भारत अगराई कई त मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान कंहिं सूरत में पहिरियों क़दम न खणंदो। पाकिस्तान पंहिंजे हिसे जो हिकु फुड़ो बि न छॾींदो। सिंध तास मुआइदो हिकु तरफ़ तौर मुअतल करणु आलमी कानून जी भञ कड़ी आहे। भारती क़दम ख़िते ऐं दुनिया जे अमन लाइ ख़तरो आहे। गाम वाक़े खां पोइ भारत पाकिस्तान ते हिकु तरफ़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम हया आहिनि। पाकिस्तान जी रियासत वाक़े में कंहिं बि सूरत में मुलविस नाहे। वालारल कश्मीर में आलमी कानून जंगीन भञ कड़ियूं कयूं वयूं आहिनि। फॉल्स फ्लैग ऑपरेशन ज़रिए आज़ादी जी तहरीकुनि तां ध्यानु हटाइण जी कोशिश कई पई वञे। सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अतातार तरफ़ां आलमी ऐं मुल्की समेत LOC जो दौरो। वफ़ाक़ी वज़ीर समेत भारती वावेला खे वाक़िफ़ो कराए ज़मीनी हक़ीक़तूं मीडिया ॾांहुं पेश करे छॾियूं। अतातार जो चवणु आहे त पहलगाम वाक़े जो पाकिस्तान सां परे ताईं को बि तालुक़ु नाहे। भारत केतिरा ई भेरा पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम हया आहिनि। भारत तरफ़ां कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी जे दिफ़ा लाइ हद ताईं वेंदो। छा 9 लख भारती फ़ौजी कश्मीरनि ते ज़ुल्म करण लाइ मुक़ररु कया विया आहिनि? सदर आज़मी ज़रदारी सां पाकिस्तान में चीनी सफ़ी जी मुलाक़ात। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान ऐं भारत में मौजूदा सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां भारती हुकूमत जी गैर ज़िम्मेवाराना ऐं अगराई वारनि बयाननि ते ॻणती जो इज़हार। संदसि चवणु आहे त भारत जे क़दमनि सां इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम खे ख़तरो आहे। पाकिस्तान जी ख़ुदि दरख़्वास्त ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास आहे। पाकिस्तान जो सफ़ी सलामती काउंसिल खे भारत जी अगराई वारनि क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। भारतीय आबी दहशतगर्दी जो सिलसिलो बरक़रार। मोदी हुकूमत बगलियार डैम ज़रिए चिनाब दरिया जो पाणी रोके छॾियो। कशन गंगा ऐं प्रोजेक्ट ज़रिए झेलम दरिया में पाणी रोकण जो मनसूबो तयारु। इंडस वाटर कमीशन तरफ़ां तास मुआइदे जी भञ कड़ी बाबति तफ़सीली हुकूमत हवाले। कमीशन जो चवणु आहे त भारत 3 डैमनि जी अॾावत करे थो सिंध तास मुआइदे जी भञ कड़ी करे चुको आहे। पहलगाम वाक़े जे बहाने सिंध तास मुआइदो मुअतल कयो वियो आहे। NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जती चयो आहे त केनालनि जो मामिलो ख़तमु थियो आहे। ॿीहर सदर हवाले थींदो। सदर वरी केनालनि बाबति रिपोर्ट CCI हवाले कंदो, जंहिं ते पियो थींदो। ज़मीन जी अलाटमेंट ऐं केनालनि जो मामिलो गॾियल आहे। जेकॾहिं पाणी न पहुचाए त गैराबाद ज़मीनूं आबाद कीअं थींदियूं? तकरारी केनालनि सां गॾु ज़मीन जी अलाटमेंट जो फ़ैसिलो वापसि खणणो पवंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघे नींगरी फोत। सां गॾु बरसात पंजवीह में ॾाढो कबीले जी नींगरी फोत। खैरपुर नाज़न शाह में बदमाश वापार जी सॾ ते 3 ॾियारे में एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त बदअमनी सबबि आणू गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सख़्त गर्मी बावजूदि डिघी लोड शेडिंग बरक़रार। एहतिजाजी मुज़ाहिरा न सिर्फ़ शहरनि तरफ़ां केतिरनि ई कलाकनि खां बिजली बंदि ऐं लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतिजाजी रैली। कुंभ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरफ़ां लाहौर, कराची ऐं मुल्तान में क्रिकेट अकेडमियूं फ़ाल फ़ैसिलो। टिनी शहरनि जी अकेडमियुनि में समूरो साल मुख़्तलिफ़ प्रोग्राम ज़्यादा एज ग्रुप पात वीज़ प्रोग्राम ते ख़ासि तौर ते ध्यानु ॾिनो वेंदो। नेशनल क्रिकेट अकेडमी लाहौर में बेंच स्ट्रेंथ ते कम